अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे के बारे में एक बेहतरीन अपडेट तव्हांजे नाम कंदासीं। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वॾी ख़बर आहे हिन वीडियो में। हीअ वीडियो तव्हां आख़िर ताईं ज़रूरु ॾिसो दोस्तों, न तव्हांखे ही जेका ख़बर तव्हांखां मिस थी वेंदी। मुंहिंजे ख़्याल में हिनखे आख़िर ताईं ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। हलूं था पंहिंजी वीडियो जी अपडेट जी तरफ़। दोस्तों, पहिरीं ॻाल्हि तकरार ड्रामे जी अचण वारी किस्त जेका नेक्स्ट एपिसोड आहे उन जो रिव्यू ऐं रिएक्शन ॾींदासीं। त उन में जेको आहे हाणे अॼु तव्हांखे ख़बर आहे प्रोमो ईंदो कोन, सिर्फ़ु इहा एपिसोड अचण वारी आहे। जा तव्हां ॾिसी विया हूंदव या ॾिसंदा पिया हूंदव। दोस्तों, इन में जेको आहे ख़ासि इहो ॾेखारियो वेंदो त शेर अली जा कन पुलिस वारा भरींदा ऐं शेर अली छितो थी पवंदो सिजावल जे मथां। ऐं मीर जेको आहे बख्शल जे मथां जेको शक करे वेठो आहे उन जो हिसाब किताब वठंदो। ऐं सिजावल जेको आहे उहो नवाब खान जे लाइ खॾु खोटींदो। ऐं इहो आहे त वक़्तु जेको आहे पंहिंजी जार में फासण वारो आहे, या मीर जे जार में फासंदो या मीर खे फसाईंदो। ऐं भावल वरी जेको आहे वक़्त जो पीछो करण जी कोशिशि कंदो, लेकिन उहो न कंदो। उनजी राणी धीउ चई रही आहे बार बार, अॻिते हली राणी जी ॻाल्हि मञंदो भावल, त उनजो पीछो करण जी कोशिशि बि कंदो। ऐं दोस्तों, तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं हाणे इहे सभु पाण में गुथम थियण वारा आहिनि। ऐं दरिया खान ऐं मूंसां कुझु किस्तनि ताईं हिते ई जेल में रहंदा, पोइ इहे छुटी वेंदा। दोस्तों, वीडियो पुॼाणी ते सब्सक्राइब उदासी टीवी खे ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।